अस्सलाम वालेकुम सर अॼु जेको तव्हांजो इजलास हुयो ज़िले बॉडी जो जेको आहे इलेक्शन कमीशन चूंड जे लाइ तालको पनवा करे रखियलु हुयो अॼु जेके बारे पोस्टर लिखियूं तव्हां बि हुते हुयो इन बारे में तव्हांजो छा चवणु आहे? असां हिते जीअं पहुतासीं पने हाकिल में छो त मीटिंग रखियल आई पने हाकिल में उहा हमेशह सखर में थींदी आहे जेको असांजो हेडक्वाटर आहे पर जो के दोस्तनि जा जेके तरीक़ेकार हूंदो आहे जंहिं महिल दांधले जी शुरूआति कंदा आहिनि त ईअं ई साइडुनि ते खणी ईंदा आहिनि पोइ हिन दफ़े बि ॾींहं जो 2 वॻे पने हाकिल में सॼे डिस्ट्रिक्ट ज़िले जे दोस्तनि खे घुराए ऐं अहिड़े जेको आहे सो उस में गर्मीअ में पर जीअं असां पहुतासीं त हीअ दोस्त अॼु बि जेको आहे सो पंहिंजो चोराणो फ़ैसिलो करे निकिरी विया हुया जंहिंजी अॼु ज़िले जी मीटिंग जी जेका सदारत कई हुई साईं मुमताज़ शाह जेका असांखे ख़बर पई जेको बि गैर क़ानूनी हुयो छोकी उहो असांजे मर्कज़ी पेट्रोल कमेटीअ जो सेक्रेटरी आहे अॼु हुनखे कानून में हिन में को न वेहणो न हुयो पर पोइ बि हुन हिन मीटिंग जी सदारत कई ऐं पंहिंजे चोराणे तरीक़े सां जीअं हमेशह इहे दोस्त कंदा रहिया आहिनि पंहिंजो फ़ैसिलो करे पंहिंजी मनपसंदि अंपायर चूंडे जेको हमेशह उन्हनि मनपसंदि अंपायरनि जे टेक ते इलेक्शननि खे ड्रा ईंदा रहिया आहिनि ठाहींदा रहिया आहिनि दांधलियूं कराईंदा रहिया आहिनि अॼु बि सखर खां ई उन्हनि दोस्तनि शुरूआति कई आहे सखर ज़िले जी उहा पंहिंजी मनपसंदि इलेक्शन कमेटी चूंडी अथऊं असांजे साईं जो असांजो वेठो आहे ॾेखारंदा साईं साईं गुलाम मुस्तफ़ा बबरो साहिबु साल पटर जो जेको आहे सदर आहे पेट्रोल जो साईं मोहम्मद अली शेख साहिबु ऐं हेॾो मां आहियां तालके रोडीअ जो पेट्रोल जो सदर आहियां ही असांजा दोस्त ज़िले जा जेको आहे उहिदेदार आहिनि साईं उस्ताद गुलाम अली ऐं साईं वेठो आहे नायब सदर आहे जेको असांजो पेट्रोल ज़िले सखर जो सीनियर नायब सदर आहे साईं पेट्रोल ज़िले सखर जो इहे सभु वेठा आहियूं असां पहुता आहियूं अची पर छोकी हुननि दोस्तनि उहा रवायती तरीक़ो ॾेखारियो आहे पंहिंजा मनपसंदि अंपायर चूंडे इलेक्शन खे वरी हिकु दफ़ो हुन दांधले जे वर चाढ़णु चाहिनि था असां दोस्तनि खे ॿुधायूं था त असांखे इहा पंहिंजी इलेक्शन कमेटी मंज़ूर न आहे क़बूल न आहे असां पंहिंजी इलेक्शन कमेटी चूंडींदासीं पर जेकॾहिं असांजे इलेक्शन कमेटीअ खे को बि अहिड़ो को हानियूं रसायो वियो मर्कज़ी इलेक्शन कमेटीअ जे तरफ़ां त असां कोर्ट हलिया वेंदासीं। महिरबानी।